अस्सलाम वालेकुम असांजे नाज़रीन के हमसरी सिंध यूट्यूब चैनल ते भलीकार। अॼु असांजो प्रोग्राम मुल्क जी ताज़ी सूरत हाल ते मुश्तमिल आहे, जंहिंमें असां कोशिशि कंदासीं त असां ॻाल्हायूं अपोज़िशन जो हींअर जेको महांगाई जे ख़िलाफ़ रोडनि ते निकिरणु ऐं एहतजाज करणु हिकिड़ो त असां चाहींदासीं त उन ते बि ॻाल्हायूं त अपोज़िशन हींअर वाक़ई महांगाई जे ख़िलाफ़ एहतजाज करे रही आहे या उहा ॿी कंहिं सूरत हाल खे मुंहुं ॾियण जे लाइ तयारी करे रही आहे। ऐं उन खां अलावा असां चाहींदासीं त असांजा जेके पैनलिस्ट आहिनि उहे असांखे ॿुधाइनि त ख़मीस जॾहिं 11 तारीख़ ते पार्लियामेंट जो हिकिड़ो मुश्तरका इजलास थियण वारो हो, पर उन में हुकूमत जा जेके इतिहादी आहिनि उन्हनि शरीक थियण खां इनकार करे छॾियो। त इहा सूरत हाल जेका उभरी आई इन जा कहिड़ा सबब हुआ ऐं ईअं छो थियो आहे, उन जे पुठियां कहिड़ा जेके आहिनि से राज़ थी सघनि था, असां उन्हनि तां पर्दो खणण जी कोशिशि कंदासीं। अॼु असांजा पैनलिस्ट आहिनि काज़ी अनवर साहिब जन ऐं ॿियो ग़ुलाम नबी सुमरो साहिब जन असांजा पैनलिस्ट आहिनि। ऐं पहिरियों क्वेश्चन आउं चाहींदसि त ग़ुलाम नबी सुमरो जन खां पुछां त हींअर पार्लियामेंट जो हिकिड़ो मुश्तरका इजलास थियण वारो हो, उन में जेके उन जा हुकूमत जा इतिहादी हुआ उहे जेके आहिनि शामिलु कोन थी सघिया। ऐं मसइलो इहो हो त इन ते PM खे जेको आहे सो EVM मशीन जे बारे में ॻाल्हाइणो या उन वोटिंग सिस्टम ते ॻाल्हाइणो। ऐं हिकिड़ो ईअं सम्झो त PM चयो त इहो हिकिड़ो जिहाद आहे ऐं असां जिहाद जे बारे में ॻाल्हाइण वारा आहियूं, पर उन्हनि जा इतिहादी उते इनकार करे वेही रहिया। त इन जा कहिड़ा सबब था थी सघनि? पार्लियामेंट जे मुश्तरका इजलास जे मुलतवी थियण जी लाइ तव्हां जेको सुवालु कयो उनजे पस मंज़र ते था वञूं त पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जी हुकूमत लॻे थो त तकड़ में आहे, हू शयुनि खे जल्दी करे रही आहे। ऐं आउं इहो थो सम्झां त न सिर्फ़ु रुॻो EVM मशीन कोन्हे, पर 4 खनि बिल आहे जेके उन्हनि खे उन ॾींहुं मुश्तरका इजलास में जेको सेनेट ऐं क़ौमी असैम्बली जो गॾियल इजलास हो उन में इहा उमेदु हुई त उहो इहो सभु मंज़ूरु कराए वठंदा, पर ईअं न थी। उन खां पोइ लॻो ईअं थिए त सरकार तहरीक इंसाफ़ जी सरकार उहा अॻिते हली या ज़रूरी कानून साज़ी कराइण खां पोइ ख़ासि तौर ते मतिलबु इंतिख़ाबी इस्लाहात जंहिंमें हू अपोज़िशन सां ॻाल्हाइण लाइ तयारु न हुई ऐं ॿिन्ही ऐवाननि जे ज़ोर ते हुननि इहो चाहियो थिए त EVM मशीनुनि खां वठी ॿियूं सभु ॻाल्हियूं जेके आहिनि उहे मंज़ूरु कराइजनि, पर इहे उन करे नाकाम थिया जो हुननि जा इतिहादी पाकिस्तान मुस्लिम लीग काफ ऐं मुत्तहिदा क़ौमी मूवमेंट उन्हनि ॿिन्ही पंहिंजा तफ़ज़ात ज़ाहिर कया त उहे खेनि इन्हनि सभिनी EVM मशीन जे कानून समेत ऐं इंतिख़ाबात जे मुतलिक़ नई कानून साज़ी ऐं इस्लाहात जे मुतलिक़ हू उन्हनि खे वोट न कंदा, छाकाणि जो 25 जुलाई 2018 वारे चूंडुनि में ऐं हू नुक़सानु खाई चुका। इन इतिहाद जे सूरत में जेको उन्हनि जो तहरीक इंसाफ़ ऐं पाकिस्तान मुस्लिम लीग काफ ऐं मुत्तहिदा क़ौमी मूवमेंट इन्हनि इहो महसूसु कयो त असांखे पोइ इलेक्शन में बि इन इतिहाद मां को फ़ाइदो कोन्हे। ऐं जॾहिं त हीअ सरकार जेका आहे उहा आस्ते आस्ते आवाम में पंहिंजो असरु विञाए रही आहे, उन करे हू उन जे पुठियां न बीठा। नतीजतन इंफॉर्मेशन मिनिस्टर ट्वीट कयो ऐं प्रेस जे साम्हूं बि आयो त असीं जेको आहे उहो पार्लियामेंट जो जॉइंट सेशन जेको आहे उहो मुलतवी था करियूं। इन खां थोरो अॻे मतिलबु माना कुझु कलाक अॻे प्राइम मिनिस्टर जेको आहे उहो सुप्रीम कोर्ट में पेश थियो। इहे सभई जेके शयूं आहिनि ऐं फैक्टर आहिनि उन्हनि सरकार खे छाकाणि जो कमज़ोर कयो आहे, उन करे इतिहादी जेके आहिनि न उहे बि आस्ते आस्ते पंहिंजो रस्तो पिया वठनि। काज़ी साहिबु हींअर जीअं सुमरो साहिबु ॿुधायो त हुकूमत कमज़ोर थी रही आहे ऐं जेके इतिहादी आहिनि उहे पंहिंजो रस्तो पिया वठनि, त अहिड़ी सूरत में छा इतिहादनि खे किथां ॿिए हंधां का डिक्टेशन पई मिले त हाणे उहे पंहिंजो रस्तो वठनि, या उन्हनि वाक़ई महसूसु कयो आहे त हाणे हुकूमत जेका आहे उहा पंहिंजी उहा पॉपुलैरिटी जेका आहे उहा लूज़ कई आहे ऐं उन जे करे जेका सो हू पाण फ़ैसिलो पिया कनि, या उन जा अञा ॿिया के सबब थी सघनि था या उन्हनि सां जेके प्रॉमिसिस जेके कया विया आहिनि उहे पूरा कोन थिया आहिनि,
या सिर्फ़ु असीं जेके नतीजा जीअं आम तौर ते कढंदा आहियूं त न उन्हनि जा पंहिंजा उहे फ़ैसिला कोन्हनि पर उहे फ़ैसिला साज़ी वरी ॿियनि थी किथे थिए। तव्हांजो छा ख़्यालु आहे? महिरबानी तव्हांजी। ॾिसो, इतिहादी वीचारा पंहिंजे हिसाब सां आया कोन हुया। उन्हनि जेको इमरान ख़ान सां पहिरीं जो तालुक़ु न हुयो हुकूमत में। हुकूमत 2018 जीअं ठही, RTS जीअं वेठो, इतिहादी जीअं पाण में अलॻि अलॻि थिया, वरी उन्हनि खे परचाए हिकिड़ी जॻह ते वठी अचण वारा जेके वठी आया, उन्हनि जो लॻे थो त हुकूमत सां हथु थोरो हल्को थी वियो आहे। ऐं इतिहादियुनि या त उन्हनि वटि मैसेज वियो आहे या उन्हनि सम्झी वरितो आहे। जेके पेज हुयो नेट जो, उन जा सिग्नल घटिजी विया आहिनि। हाणे नेट जे पेज जा सिग्नल जो घटिजी विया त ज़ाहिर आहे उहे पंहिंजे पंहिंजे फ़ैसिलनि में पहिरीं खां हिननि सां ठहनि कोन पिया। PM साहब जो जेको रवैयो रहियो ऐं जो इवन मिनिस्टर जेके आहिनि, सिटिंग मिनिस्टर, उहे एतिराफ़ था कनि पिया त असां सां त उनजी मुलाक़ात कोन थी थिए पई, जेके ॿी धुर जा आहिनि, मतिलबु इतिहादियुनि जा आहिनि। त इहो हींअर ॾाढो आसान थी वियो आहे। हुकूमत जे पंहिंजे कमनि जा जेके थियल आहिनि कम ऐं आवाम सां उनजो कट ऑफ जेको आहे, उहो हिननि खे इन कमज़ोर पिच ते वठी आयो आहे, जेको हुकूमत ठाहिण ऐं ड्राइण वारनि जे लाइ आसानी थी वई आहे त हिन हुकूमत खे हू किथे पहुचाइनि था ऐं केतिरो वक़्तु हलाइनि था। हलंदे नज़र कोन थी अचे पई। महीनो कढनि, 1.5 महीनो कढनि, 2 महीना कढनि, पर वो अब के जाना ठहर गया है, सुबुह गए के शाम गए। इतिहादी वीचारा न पंहिंजे हिसाब सां आया हुया, न पंहिंजे हिसाब सां वेंदा। चवण वारनि जे चवण ते आया हुआ, चवण वारनि जे चवण ते वेंदा। ऐं हुकूमत 3 साल जी कारकर्दगी त मायूस कयो आहे, बिल्कुलु मायूस कयो आहे। हिननि जा फ़ैसिला बि अजीब हुया। ऐं हिकिड़ो सुवाल इहो थो पैदा थिए त छा हिननि जा ई फ़ैसिला हुया? जेकॾहिं हिननि जा फ़ैसिला हुया त पोइ वीचारा ही ॾोहारी आहिनि, पर जे हिननि जा फ़ैसिला हुया ई कोन त पोइ इहो ॾोह सॼो हिननि जे मथां विधो वियो आहे। फ़ैसिला किथे ॿियनि थिया पिया। समर साहब, हाणे तव्हां खां मुंहिंजो सुवालु आहे त अपोज़िशन इन सॼे मामले में जेका आहे सा कीअं पई बिहेव करे? ऐं फ़िलहालु त इहो पियो लॻे त अपोज़िशन ॾाढी हमदर्द आहे आवाम जे लाइ, ऐं महांगाई जे लाइ जेको आहे सो रस्तनि ते रोडनि ते निकितल आहे। उन्हनि जा तक़रीबन रोज़ सॼे पाकिस्तान में जिथे किथे उन्हनि जा महांगाई जे ख़िलाफ़ु जेके आहिनि से एहतजाज बि थी रहिया आहिनि। छा असां इहो चई सघूं था त इहा वाक़ई जेको आहे सो महांगाई जे ख़िलाफ़ु एहतजाज आहे, हिन हुकूमत खे घर मोकिलण जी तयारी आहे, या इहे जेके आहिनि से हिकिड़ा प्रेशर टैक्टिक्स आहिनि? ऐं उन खां अलावा इहो बि चई सघिजे थो त इहे जेके आहिनि से इलेक्शन जूं जेका कमिंग इलेक्शन आहे उनजी तयारी बि आहे। उन में मुंहिंजो जेको ख़्यालु आहे त उहो आउं पाण वटि रिज़र्व थी रखां, पर तव्हांजो ख़्यालु जेको आहे ॼाणणु चाहींदसि त इहा सभु अपोज़िशन जो जेको आहे सो कहिड़ो रवैयो आहे, तव्हांखे कीअं थो नज़र अचे? अपोज़िशन हमेशह वेटिंग चवंदा आहिनि त वेटिंग फॉर ट्रेज़री बेंचिस, उहो हमेशह इक़्तिदार जे उन जो माना मंज़िल हूंदी आहे। सियासत जो मंज़िल बि इख़्तियार ऐं इक़्तिदार आहे। थियो ईअं आहे त जॾहिं 25 जुलाई 2018 खां पोइ जे इंतिखाबात जे नतीजे में तहरीक इंसाफ़ जी हुकूमत आई, जेकॾहिं उहा जीअं काज़ी साहिबु चयो त परफॉर्म करे हा ऐं 3 सालनि जी ही परफॉर्मेंस उन्हनि जी बहितर हुजे हा त अपोज़िशन किथे हुजे बि न। अपोज़िशन पाकिस्तान पीपल्स पार्टी ऐं पाकिस्तान मुस्लिम लीग नवाज़ न सिर्फ़ु माण्हुनि में एतिरियूं मक़बूल बि न हुयूं, ऐं ॿियो अकाउंटेबिलिटी जे प्रोसेस में बि उन्हनि जी पहिरीं नंबर जी क़यादत मुस्लिम लीग नवाज़ जी ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी जी उहा जेलनि में हुई। ऐं जेकॾहिं तहरीक इंसाफ़ जी हुकूमत दानाई सां ऐं पंहिंजा मामलात पाकिस्तान जे अवाम जा मसइला ऐं उन्हनि जा प्रॉब्लम ऐं हिन असांजे समाज जा जेके मसइला आहिनि उन्हनि खे जेकॾहिं एड्रेस करे सघे हा त अपोज़िशन शायदि आईंदा ॿिया 5 साल बि हिज़्ब इख़्तिलाफ़ में रहिया। पर थियो छा त गवर्नेंस न हुजण जे करे ऐं नरगिसत ऐं नासिज़म जा मारियल हुकुमरान जॾहिं पंहिंजो पाण खे रुगो ॻाल्हाइण में सुठो साबित कनि ऐं अमल में कुझु बि न हुजनि, उन्हनि जा अमली इक़दामात जेके आहिनि उहे अवाम जे दरवाज़नि ताईं उन्हनि जे ज़िंदगियुनि जे मसइलनि ताईं न पुॼनि, त पोइ लाज़मी आहे त अपोज़िशन उन्हनि खे कैच कंदी। त अपोज़िशन इहो ॾिठो आहे
त हुकूमत छा करण जो गैर मक़बूल थी वई आहे। जॾहिं मूं अॻे बि कंहिं टॉक शो में इहा ॻाल्हि कई आहे पंहिंजे हिन सूरत हाल प्रोग्राम में, त जॾहिं का बि रिजीम का बि हुकूमत जॾहिं गैर मक़बूल थी थिए त उहा पंहिंजे ख़ात्मे जे क़रीब हुजे थी। जॾहिं उहो माण्हू जे दिलनि ते हुकुमरानी न करे त अपोज़िशन छाकाणि जो पॉलिटिकल प्लेयर्स आहिनि न, त उहे हर कमज़ोरी खे निशानो कंदा, महांगाई खे बि निशानो कयो अथनि, हिननि जी गैर मक़बूलियत खे बि निशानो कयो अथनि। हिन दफ़े छा कयूं त जेका तव्हां क्वेश्चन आहे त जॉइंट सेशन मुलतवी थी वियो, इन खां अॻे वारो जेको माना क़ौमी असेंबली जो इजलास हो उन में बि अपोज़िशन जेका आहे न, सिर्फ़ु क़ौमी असेंबली में बि अपोज़िशन तहरीक इंसाफ़ जे इत्तेहादियुनि खे शिकस्त ॾिनी आहे ऐं पंहिंजा बिल पास कराइण में कामयाबु थी विया। त जॉइंट सेशन त परे जी ॻाल्हि आहे, क़ौमी असेंबली में जिते वाज़े अक्सरत ही तहरीक इंसाफ़ ऐं उन इत्तेहादियुनि खे ऐं वज़ीर इमरान ख़ान साहब खे, उते उहा लॻे थो त उहा न रही आहे। त अचूं था अपोज़िशन ते, त अपोज़िशन जेका किथे न हुजणु खपंदी हुई उहा इंजॉय बि करे पई ऐं उहा हींअर मौजूदा वक़्त में PTI सरकार ऐं उन जे इत्तेहादियुनि खे टफ टाइम बि ॾिए पई ऐं महांगाई जे ख़िलाफ़ु मूवमेंट बि करे पई ऐं इहो सभु कुझु जेको आहे न उहो हिननि जी इलेक्शन कैंपेन आहे। नेचुरली जेके 2022 में जेके काजी साहब ॻाल्हि कई त अर्ली इलेक्शन एक्सपेक्टेड आहिनि, ज़रूरी कोन्हे थियनि छाकाणि जो उनजो साल 2023 आहे, पर जेके 2022 में थियनि था त अपोज़िशन हींअर इन पोज़ीशन में आहे जो सरकार एतिरी गैर मक़बूल आहे जो अपोज़िशन आराम सां इक़्तिदार में अची सघे थी। थैंक यू। अच्छा काज़ी साहब, तव्हां जो सुमरे साहब जी जेका असां टॉक ॿुधी ऐं उन्हनि असांखे ॿुधायो त हुकूमत कमज़ोर थी वई आहे ऐं अपोज़िशन उन मां पूरो फ़ाइदो वठण जी कोशिशि पई करे ऐं पंहिंजी जेका असां इलेक्शन कैंपेन भराए पई ऐं जेको आहे सो हिकिड़ी सम्झो त उन मां फ़ाइदा वठण जी कोशिशि पई करे, त तव्हां छा इन सभिनी शयुनि खे तव्हां कीअं था ॾिसो ऐं कीअं उनखे जेको आहे सो कॉम्प्रीहेंड करण जी कोशिशि कंदव? जी बिल्कुलु, मूंखे त लॻे पई त ही इलेक्शन जी तयारी थिए पई ऐं असां वटि तयारी असुल में ॿ तरफ़ी हूंदी आहे। आवाम में त जॾहिं वञिजे त वञिजे, पहिरीं ख़वास वटि वञिबो आहे, सो ख़वास सां अपोज़िशन जा तालुकात बहितर थियनि पिया ऐं चवण वारा त चवनि था त ही हर शइ तयारु पई आहे, हिननि जे विच में हुकूमत जे वञण ऐं अपोज़िशन इलेक्शन कराइण जे विच में वरी बि मसइलो मियां साहब आहे ऐं उहो जेकॾहिं चाहे हींअर चवे न त तव्हां पंजाब जी हुकूमत खे ख़तमु कयो, असां तव्हां सां गॾु आहियूं, फिडल जी हुकूमत खे ख़तमु कयो, असां तव्हां सां गॾु आहियूं, उहो अञा हुननि जे पेज ते नथो अचे, हुनजा पंहिंजा के टर्म्स कंडीशन आहिनि। इहा रुकावट आहे। हाणे ॿी रुकावट का बि कोन्हे का, हुकूमत वीचारी ईअं सम्झो की हाणे छा रहियो, जॾहिं तव्हां हिकिड़े ॾींहुं घुरायो था, इजलास था घुरायो ऐं जिहाद था कोठियो पिया ऐं 2 कलाकनि खां पोइ तव्हां था चओ त न हाणे इहो इजलास असां मुलतवी था करियूं ऐं तव्हां EVM मशीन जो बिल पास नथा कराए सघो। अख़लाक़ी तौरु तव्हांजी हुकूमत उहा सेम रही जेका बलोचिस्तान में वई न हुकूमत, त अख़लाक़ी तौरु ते हुनजी नई उहो ग़रीब इस्तीफ़ा ॾेई हलियो हुयो। त ही हुकूमत बि हींअर उनजो अख़लाक़ी जवाबु न रहियो आहे। जॾहिं तव्हांजे इत्तेहादी छॾे विया, जॾहिं तव्हांजी पंहिंजी पार्टी में जहांगीर तरीन साहब वारा तव्हांजो अलॻि ग्रुप ठाहे वेठा आहिनि, त पोइ बाक़ी तव्हां वटि रहे छा थो? तव्हांजा कमज़ोर फ़ैसिला थियनि पिया, तव्हांजो TLP सां जेको मुआइदो थियो आहे तव्हां उहो ओपन कोन था करियो ऐं तव्हां TLP जे मुआइदे में इंटीरियर मिनिस्टर खे विहारियो न, बल्कि उनखे घर मां कढी छॾियो। जेका उतां मीटिंग हुई उन में तव्हांजा 3 मौलवी अशरफी साहब, मौलाना अशरफी साहब ऐं तव्हांजो वज़ीर इत्तलात तव्हांजो उनखे ऐं तव्हांजे इंटीरियर मिनिस्टर खे ॿाहिरि कढियो वियो। इहा आहे तव्हांजी पोज़ीशन, हिन जी हुकूमत जी वर्थ। त इहा त हींअर नज़र त किथे बि कोन थी अचे पई, कागज़नि में आहे, हले थी पई। सो हाणे प्री इलेक्शन तयारी थिए पई, ख़वास सां राब्ता थिया आहिनि, टर्म्स एंड कंडीशन ठहनि था पिया। इहा बि असांजी बदकिस्मती आहे। सुमर साहब, हींअर काज़ी साहब फरमायो त TLP सां जेको हुकूमत मुआइदो कयो उहो अञा मुख़फ़ी आहे, असांखे ख़बर कोन्हे, मीडिया खे ख़बर कोन्हे, आवाम खे का ख़बर कोन पई आहे। हालांकि जमहूरी हुकूमत आहे, आवाम खे इन्हनि सभिनी शयुनि जी ख़बर हुजणु खपे। ऐं उन खां अलावा हींअर जेको आहे सो APS स्कूल जो जेको केस हले पियो, उन में सुप्रीम कोर्ट वज़ीर आज़म खे घुरायो त हिकिड़ो उते उनजी जेको आहे सो उन्हनि जुमिलो लिखियो आहे त छा तव्हां वरी इन्हनि पार्टियुनि जे अॻियां या TTP जे अॻियां सरेंडर करण वारा आहियो या उन्हनि खे को जेको आहे सो राह ॾियण वारा आहियो। त इहे सॼियूं जेके शयूं आउं सम्झां थी त असां आवाम जे लाइ ॾाढी ॾुखोईंदड़ हूंदियूं आहिनि।
पर छा इन्हनि सां हुकूमत खे को नुक़सानु पहुतो आहे या उहा जेका आहे सा पंहिंजी सिर्फ़ु महांगाई वारी पोज़ीशन जे करे जेको आहे सो कमज़ोर थी आहे या ही जेके सभु शयूं आहे या TTP आहे इन्हनि सभिनी जे करे बि जेको आहे सो हुकूमत खे को नुक़सानु पहुतो आहे? आर्मी पब्लिक स्कूल में ही जेको सानियूं ऐं ॿारनि जो जूं क़त्लेआम जी शहादतूं थियूं अॼु बि जॾहिं इहा ॻाल्हि ॿुधिजे थी त हर पाकिस्तानी जूं अखियूं अश्कबार थियूं वञनि। वाक़ो पुराणो आहे ऐं सालूं थी वियूं आहिनि उनखे। उन जे सिलसिले में सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान में हिकिड़ी हेयरिंग हुई त उन में चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान वज़ीर अज़म खे सॾायो त उहो अचे ऐं हुकूमत पाकिस्तान जी ऐं वफ़ाक़ी हुकूमत जी जेका पोज़ीशन आहे उहा वाज़े करे। उन में ऑब्ज़र्वेशन ॾींदे कोर्ट हिकिड़ी ऑब्ज़र्वेशन में इहो चयो त छा तव्हां TTP जे साम्हूं सरेंडर करणु वञी रहिया आहियो? त हाणे इन खे महांगाई जे तनासुब में या तनाज़ुर में त न ॾिसी सघंदासीं, असीं न ॾिसंदासीं, पर असीं हिन खे अफ़गानिस्तान जे तनाज़ुर में ॾिसंदासीं। अफ़गानिस्तान जेको गुज़िरियल सदी जे 70 जे ॾहाई खां जे पछाड़ी खां वठी हेसि ताईं 2021 ताईं पाकिस्तान जे लाइ हमेशह मसइलो रहियो आहे ऐं शुरू वारा मुजाहिदीन खां वठी अॼु तालिबान हुकूमत ताईं। ऐं छाकाणि जो इहे हुकूमतूं जेके आहिनि उहे मज़हबी हुकूमत ऐं TTP ऐं TLP जेके आहिनि उहे बि मज़हबी हुकूमतूं आहिनि। थोरो अॻे TLP सां मुआहिदो थियो जेको कारी साहिबु चयो त ज़ाहिर बि नथा कनि ऐं वरी TTP लाइ जीअं कोर्ट चयो त उन्हनि सां हिकिड़ी जंगबंदी आरज़ी जंगबंदी उहा त माना सरकार कई आहे। ऐं अहिड़ी ॻाल्हि इंफॉर्मेशन मिनिस्टर फवाद साहिबु इहा ॻाल्हि बि कई आहे त असांजी ट्रूस थी आहे, यानी आरज़ी जंगबंदी थी आहे तहरीक तालिबान पाकिस्तान सां। हाणे छाकाणि जो जहिड़े नमूने जी असांजी रियासत आहे ऐं जहिड़ो असांजो अफ़गानिस्तान जे हालात जे हिसाब सां पस मंज़र आहे उन में शायदि रियासत इहो सम्झे थी त TTP सां विड़िबो कोन। ऐं सम्झा थो अफ़गान तालिबान बि नथा चाहिनि ऐं अफ़गान तालिबान इन में सहूलियतकार जो किरदारु अदा कयो आहे जीअं TTP ऐं पाकिस्तान जा मामला जेके आहिनि उहे ॻाल्हियुनि ॿोलियुनि जे ज़रिए हल थियनि, जंहिंजे करे ई असांखे आरज़ी जंगबंदी मिली आहे। सरकार शायदि इहो चाहे थी त हू हिकिड़ी ॿी दहशतगर्दी जे ख़िलाफ़ु जंग जीअं ऑपरेशन ज़रबे अज़ब वग़ैरह में जीअं TTP सां असांजी लड़ाई ऐं असांजा 70 खां 80 हज़ार माण्हू जेके आहिनि उहे हिन अफ़गान वार जे सिलसिले में मरी विया आहिनि ऐं शहीद थी विया आहिनि। त शायदि सरकार इहो चाहे थी त इन्हनि सां ॻाल्हियूं ॿोलियूं करे इन इशू खे ईअं डाइल्यूट करे सघिजे त बहितरु आहे ऐं हथियार ऐं जंग फर्दर जेकॾहिं TTP सां न कजे। ऐं सम्झां थो अफ़गान तालिबान ऐं जी सहूलियत में हुकूमत इन नतीजे ते पहुती आहे त फ़िलहालु जेको आहे न उहा जंगबंदी हुजे ऐं TTP सां ॻाल्हियूं ॿोलियूं हुजनि ऐं जंग न हुजे। ऐसा हाणे तव्हां असांखे ॿुधायो त हिन सॼी सूरत हाल में भला तव्हांजो छा ख़्यालु आहे त TTP सां असांजा जेके पाकिस्तान हुकूमत खे रियासत खे तालुक़ ऐं जेके आहिनि से तालुकात बहितर करण जे लाइ हीअ जेका ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो हले पियो इहो उन्हनि सां मुज़ाकरात थियणु खपनि या न थियणु खपनि? की ॾिसो असांजी पंहिंजी हिकिड़ी एंटिटी आहे पाकिस्तान जी ऐं असां वटि दुनिया जी 6 नंबर ताक़तवर फ़ौज आहे ऐं उन स्टेट खे जेकॾहिं स्टेट जे अंदरि या स्टेट जे भरपासे खां को ख़तरो आहे त असांखे उन खे एज़ अ स्टेट मुंहुं ॾियणो पवंदो। जेकॾहिं असां उन्हनि सां हींअर ॻाल्हायूं था पिया त पोइ उहे 80,000 जेके शहादतूं आहिनि जेके इनोसेंट माण्हू मारिया विया आहिनि जेके तव्हांजे 65 जे वार में बि एतिरा माण्हू शहीद कोन थिया आहिनि ऐं 70 जे वार में बि एतिरा माण्हू शहीद कोन थिया आहिनि त उन 80,000 माण्हुनि खे तव्हां कहिड़े खाते में रखंदो? पोइ त माना तव्हांजूं जेके बि मुतहारब
जंगजू क़ुवतूं आहिनि कंहिं न कंहिं नमूने सां वरी पंहिंजो मुंहुं खणी अचे वेही रहंदियूं, तव्हां सां फॾो कंदियूं ऐं तव्हांजी स्टेट सरेंडर कंदी। जेको लफ़्ज़ सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस साहिब बि ऑब्ज़र्वेशन में चयो आहे त आर वी गोइंग फॉर एन अदर सरेंडर। सो मुंहिंजे सम्झ में त स्टेट पंहिंजी रिट क़ाइमु करे ऐं हुननि सां को बि अहिड़े क़िस्म जो मुआइदो न करे, न त हू वरी अची वेंदा, रुकंदा कोन। छो त हुननि वटि हिकिड़ा जंगजू माण्हू आहिनि जिन जी माइंड सेट इहा आहे त विढ़ो ऐं माण्हुनि ते कब्ज़ो करियो, हुननि जो ॿियो को बि मक़सदु कोन्हे को। त TTP सां या TLP सां जेकॾहिं असांजूं ॻाल्हियूं कमज़ोर पोज़ीशन में थियूं हलनि त इहा असांजी स्टेट जी कमज़ोरी हूंदी, जेका असां आवाम खे अॻिते हली असांखे वरी भोगनाउनि में आणींदी ऐं पोइ असांखे वरी APS जहिड़ा सानिया असांखे वरी ॾिसणा पवंदा। सो बहितर इहो थींदो त स्टेट पंहिंजो आइनी हथ इस्तेमालु करे त जीअं हिननि में ताक़त न रहे, पोइ उन में जॾहिं 80,000 माण्हुनि जी असां ॾेई चुका आहियूं क़ुर्बानी, त 2-3,000 ॿिया माण्हुनि जी बि क़ुर्बानी ॾियण लाइ तयारु वेठा आहियूं। इहो कहिड़ो तरीक़ो आहे त 80,000 तव्हां माण्हू मारायो? हीअ त ॾाइरनि वारो कमु थी वियो न। त पहिरीं तव्हां उठ खे कपियो, पोइ तव्हां उनजे घाघर खे टोड़ियो, ॿई कमु तव्हां करियो पिया, इहो ग़लति थींदो। ऐं आम माण्हू ऐं ख़ासि तौर ते APS जा शोधा जा जेके वालदेन आहिनि या असां पाकिस्तानी मेजॉरिटी में नथा चाहियूं त असांजी स्टेट पंहिंजी कमज़ोरी शो करे, इन सां असांजी स्टेट खे नुक़सानु थींदो। नाज़रीन, अॼु तव्हां असांजो प्रोग्राम सूरत हाल ॾिठो ऐं मौजूदा सूरत हाल जंहिंमें असांजी हुकूमत, असांजी रियासत जेका आहे सा TTP सां बि मुआहिदा करे रही आहे, उन ते सुप्रीम कोर्ट पंहिंजी ऑब्ज़र्वेशन जेका ॾिनी आहे उहा बि ॻणती जोगी आहे। असां सभु जेके आहिनि से इन सूरत हाल में फाथल आहियूं त जेकॾहिं असांजी रियासत कमज़ोरी थी ॾेखारे त यकीनन उनजो नुक़सानु अॻिते हली असां सॼी आवाम खे भोगणो पवंदो, असांजे मुल्क खे भोगणो पवंदो। ऐं असां सभु चाहींदासीं त असां पंहिंजी हुकूमत खे मज़बूत ॾिसूं, असीं पंहिंजी रियासत खे मज़बूत ॾिसूं ऐं वरी सुभाणे जेकॾहिं अहिड़ा हादसा पेश थियनि था त उन्हनि सभिनी जो गॾिजी मुक़ाबिलो कयूं, छो जो असां पंहिंजी हुकूमत सां गॾु बीठल हूंदासीं। पर अहिड़ी सूरत हाल में जॾहिं असांजी हुकूमत ख़ुदि जेकॾहिं कमज़ोरी थी ॾेखारे त पोइ शायदि सभिनी खां वधीक भोगना आवाम खे ई भोगणी पवंदी। इन्हनि सभिनी लफ़्ज़नि सां आउं तव्हांखे सभिनी खे ख़ुदाफ़िज़ थी चवां। थैंक यू सो मच। असांजो प्रोग्राम ज़रूरु ॾिसंदा ऐं पंहिंजा कमेंट्स असांखे ॾेई असांखे आगाह कंदा त तव्हांखे प्रोग्राम कीअं लॻो। थैंक यू सो मच।